जी नाज़रीन, तव्हां खे उबाड़ो में ख़बर ॾींदा हलूं त उबाड़ो लॻ चौक माड़ी जे ॻोठ कादिर रिंद यानी पक्को ॻोठ में पुलिस जी बहितरीन कार्रवाई, जंहिंमें 8 ड्रम देसी शराब यानी ठरे जा हथ कया विया, जंहिंमें 240 लीटर मौजूद आहे। जंहिं मौक़े ते हिकु जवाबदार गिरफ़्तार कयो वियो, जॾहिं त 9 जवाबदारनि ते FIR दाख़िल कई वई आहे। उबाड़ो थाणे ते नार्कोटिक्स एक्ट तहत जवाबदारनि ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वई आहे, जॾहिं त हथ आयल ठरे जी भठियुनि जो सामान ऐं हिकु मोटरसाइकिल ऐं रोक रक़म ऐं हिकु सहाफ़ी जो लोगो ऐं कार्ड वग़ैरह बि हथ आया आहिनि। इसमें आता है ठरा, ये सारा चीज आता है।